या आमना नंढड़ी तव्हांखे पुकार रही है त मुंहिंजा जेके कातिल आहिनि खुदा खुदा जे वास्ते हिननि जे कातिलनि खे गिरफ़्तार करियो, इनखे गिरफ़्तार करियो ऐं इन्हनि खे कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो। त जिते इंसान हैवान थी वञनि, जानवर मिसल थी वञनि, उहे अहिड़े क़िस्म जा वाक़िया जनम वठंदा आहिनि जिते मीरपुर ख़ासि में हिकिड़ी मासूम गुलनि जहिड़ी ॿारड़ी आमना कुंडाणी खे वहशनि, दरंदनि ऐं जेके इंसानियत जा दुश्मन हैवान निमा इंसान उन्हनि मासूम नंढड़ी गुलनि जहिड़ी ॿारड़ी आमना कुंडाणी खे क़त्ल करण खां पोइ वरी उनजो लाश ॿोरी में बंदि करे वरी वाह में उछलाइण, इहो हिकिड़ो वहशत निमा कमु आहे। माइटनि जूं जेके कीहूं आहिनि, उनजे पीउ जूं जेके हीहूं आहिनि, उन जूं जेके इहे ॾुख आहिनि, इंतिहाई लिंग कांडारींदड़ वाक़ियो आहे ऐं जिस्म लरसां थो थी वञे। इंसान जे अंदरि जा जेके उधवा था निकिरनि ऐं जेकर वस में हुजे त उन्हनि ज़ालिमनि खे निड़ी मां झले उते तबाही बर्बादु करे छॾिजे। जीअं अहिड़े क़िस्म जूं इहे लाल आहिनि, अहिड़े क़िस्म जूं जेके गुलनि जहिड़ा ॿार आहिनि, अहिड़े क़िस्म जूं आमना कुंडारी जहिड़ियूं मासूम जेके जन्नत जा गुल आहिनि, उन्हनि खे वरी उहे वहशी हथ न लाए सघनि। इंसान कोन रहियो आहे, इंसान हाणे हैवान निमा थी वियो आहे। तॾहिं अहिड़े क़िस्म जा असांखे वाक़िया ॾिसण में पिया अचनि ऐं अहिड़े वाक़िया जेके असांजा रोज़ जेको जनम पिया वठनि। सरकार खे घुरिजे ऐं सिंध हुकूमत खे घुरिजे, सिंध जे अख़्तियारनि खे घुरिजे ऐं वस वारा जेके सिंध वारा हो उन्हनि खे घुरिजे त खुदा आमना कुंडाणी जो लाश वक़्तु कोन आयो आहे, उनजे पीउ ऐं उनजे माइटनि जूं उहे कीहूं कोन्हनि, उहे सिंध जूं कीहूं आहिनि, उहे सिंध जे कुंड कुर्छ मां रड़ियूं ऐं कीकूं आहिनि। अॼु इहा आमना नंढड़ी तव्हांखे पुकार रही आहे त मुंहिंजा जेके कातिल आहिनि खुदा जे वास्ते हिननि जे कातिलनि खे गिरफ़्तार करियो, इनखे गिरफ़्तार करियो ऐं इन्हनि खे कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो, जीअं आईंदे सिंध जी का बि अहिड़ी आमना जेका उनजो ॿोरी बंदि लाश मिली न सघे। कैमरा टीम सां गॾु हसन पवर, मातली।